अस्सलाम वालेकुम। मां साहब जे हज़रात में जो तमामु घणो थोरा जो शुक्रगुज़ार मशकूर ऐं ममनून आहियां जिन असांजी नंढड़ीअ ख़ाल ते मसरूफ़त जे बावजूदि टाइम कढी आया आहिनि। दोस्तनि जा किरोड़े दोस्तो PTLF सिंध जे प्राइमरी उस्तादनि जी निमाया ऐं नुमाइंदा तंज़ीम आहे जंहिं हर दौर में उस्तादनि जे मसइलनि सां गॾोगॾु क़ौमी काज़रा में पाण पतोड़ियो आहे। सिंध जी तइलीम जी भलाई ऐं बहितरी लाइ हर दौर में मैदान अमल में रही आहे। साथियो, हिन वक़्तु सिंध जो उस्ताद काफ़ी मसइलनि जे वर चढ़ियल आहे, मसइलनि जी ढुकण में फाथल आहे। कुझु ॾींहं अॻु असांजे पंचायत जे अॻुवाण मोहतरम साईं हाजी शफ़ी मोहम्मद सफ़ी साहब सिंध जो दौरो करे उस्तादनि जी दर्दनि ऐं उनजी ख़्वाहिश ऐं उन्हनि सां दरपेश ईंदड़ मसइलनि खे साम्हूं रखंदे उस्तादनि जी इसरार ते तहरीक हलाइण जो ऐलान कयो, जेका तहरीक 11 दिसंबर फिटशाह खां लाग मार्च जी सूरत में शुरूआत थी। PTLF तंज़ीम सां मोहबत कंदड़ उस्तादनि मूं समेत हाजी साहब खे अपील कई त लाग मार्च कैंसिल करे पाण सभु इदारनि ॾांहुं रुजू थियूं ऐं उते फिटशाह जी नगरीअ में जेके असांजा नौजवान उस्ताद यूनिटनि ज़िलनि जा अॻुवान हुया, उन्हनि जे इसरार ते असां 22 दिसंबर ते कराची प्रेस क्लब खां मार्च करे वज़ीर आला हाउस जो धरणे हणण जो ऐलान कयो ऐं असां PTLF वर्किंग कमेटीअ जे चंद दोस्तनि कोशिशि कईसीं त PTLF सिंध जी वर्किंग कमेटी जो इजलास थिए ऐं असां मर्कज़ी काबीना जे दोस्तनि खे ऐं PTLF सिंध जी वर्किंग कमेटीअ जे दोस्तनि खे फ़ोननि ज़रिए असां सॼी रुदात खां आगाह कयोसीं ऐं असां वर्किंग कमेटीअ जे 16 मेंबरनि जी साइन सां मां सिकंदर जतोई, डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो, सदर PTLF ज़िला जैकबाबाद, मोहतरम साईं ज़फर खान लाखो, सदर PTLF ज़िला भोटकी, मोहतरम सैयद मुमताज़ हुसैन शाह, सदर PTLF ज़िला सखर, 16 मेंबरनि जी सहीअ सां असां रेगुलेशन इजलास जे लाइ PTLF सिंध जे सदर मोहतरम साईं गुलाम रसूल मार खां टाइम वठी संदसि शिकारपुर में लंघे वियासीं ऐं उनखे असां दरख़्वास्त ॾेई पुरज़ोर अपील कई त PTLF सिंध जी वर्किंग कमेटीअ जो इजलास तलब कयो। असां ज़मीनी हक़ीक़तुनि खे साम्हूं रखी उते जेको 22 दिसंबर ते कराची प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस ॾांहुं धरणे जो ऐलान कयो आहे, उन ते बहस सिंध जी वर्किंग कमेटी जे इजलास में थिए। सिंध जी वर्किंग कमेटी जेकॾहिं उनखे पास थी करे त उहो अख़्तियार सिंध जी वर्किंग कमेटीअ जो आहे ऐं पोइ तव्हां हुन धरणे जी अॻुवाणी कयो ऐं असां सां गॾु हलो। जेको इजलास घुरायो उहो इजलास घटि में घटि 18 दिसंबर या 19 दिसंबर ताईं घुरायो वञे। जंहिं दोस्त असांजे विच में टाकड़ी कई, साईं अमाल अहमद जेको शिकारपुर ज़िले जो सदर आहे, असांजे लाइ असांजो मोहतरम दोस्त आहे, उन तमामु घणी कोशिशि कई त PTLF सिंध जी वर्किंग कमेटीअ जो इजलास 18 या 19 दिसंबर ते थिए। असांखे उनजी किरदार सताईअ ते को शक कोन्हे को, पर असांखे कल्ह राति दोस्तनि जे तरफ़ों जवाबु मिलियो त असां पंहिंजे दोस्तनि सां सलाह मसरत कई आहे, असां 29 तारीख़ खां अॻु में इजलास घुराए नथा सघूं। PTLF जे कानून जे आइन जे आर्टिकल 3.2 तहत जॾहिं 1/3 जे हिसाब सां रिक्वेज़िशन इजलास जी दरख़्वास्त ॾिजे थी
त PTL जी मरकज़ी काबीना इजलास घुराइण जी पाबंद आहे, पर आइन में चयो थो वञे 15 ॾींहनि जे अंदरि इजलास घुराइजे। जॾहिं असांजे पंचायत जे 16 माण्हुनि ऐं फ़ैसिला कुल दोस्तनि हुननि खे दर ते वञी अपील कई त आइन में किथे बि न आहे लिखियलु त को 15 ॾींहनि खां अॻु में इजलास न घुराइजे। इजलास 3 ॾींहनि बि घुराए सघे थो, 3 ॾींहनि बि घुराए सघे थो, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त मरकज़ी काबीना जे दोस्तनि 22 तारीख़ खां अॻु में इजलास न घुरायो। इन ते ऐं असांखे दोस्तनि मुसबत वोट न ॾिनी, उन ते सिर्फ़ु अफ़सोस करे सघे थो। PTL जी जेका थिंक टैंक मां ज़ाती तौर ते उन्हनि दोस्तनि सां बि मुशावरत कई ऐं उन्हनि खे बि अपीलूं कयूं। असांजो मोहतरम दोस्त असां सभिनी जे लाइ लाइक़ एहतराम आहे, वर्किंग कमेटीअ जो मेंबर आहे, नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो सदर साईं सालम खान ज़रदारी साहब। मां उनखे बि ज़ाती तौर ते फ़ोन करे रिक्वेस्ट कई त तव्हां असांजी मरकज़ी काबीना जे मोहतरम दोस्तनि जा वेझा आहियो, तव्हां बि किरदारु अदा कयो त PTL जा जेके फ़ैसिला थियनि उहे इदारनि में थियनि। ऐं हुननि दोस्तनि खे असांजे तरफ़ां गुज़ारिश कयो त 18 या 19 डिसंबर ते इजलास घुराइनि, जेको ज़मीनी हक़ीक़तुनि खे साम्हूं जे वर्किंग कमेटी पास थी करे त होॾे हलणु घुरिजे, जे वर्किंग कमेटी पास नथी करे त होॾे न हलणु घुरिजे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त असांखे दोस्तनि जे तरफ़ां ॻाण में मोट न मिली। साथियो, सिंध जे काफ़ी आम उस्ताद ख़सूसन नौजवान उस्ताद जेको 2001 खां 2016 ताईं अपॉइंटमेंट आहे, उहो मायूस आहे। सोशल मीडिया ते दोस्तनि असां सभिनी दोस्तनि खे अपीलूं कयूं, असां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिशूं कयूं त तव्हां जेको 22 डिसंबर वारो ऐलान कयो आहे उन ऐलान ते अचो। जे तव्हां उन ऐलान ते नथा अचो त असां नौजवान सोशल मीडिया सभु हर को दोस्त इस्तेमालु थो करे, असां जेके 2001 खां 2016 ताईं जेके नौजवान आहियूं असां को ॿियो रस्तो था अख़्तियार कयूं ऐं हुननि ॿी तंज़ीम रजिस्टर कराइण जे लाइ बि सोशल मीडिया ते लिखणु शुरू कयो। जेको तंज़ीम सां मुहबत कंदड़ माण्हुनि जे लाइ अहिड़ो फ़ैसिलो हानिकार हो। असां सॼी सूरत हाल खे साम्हूं रखंदे वरी असां पंहिंजे दोस्तनि सां सलाह मसलत कई त हाणे छा करणु घुरिजे। असांजे सिंध जे अक्सर ज़िले सदर जेके असांजा हमख्याल आहिनि, यूनिटनि जा जेके सदर आहिनि ऐं जेके असांजा ॿिया एक्टिव सिंध में दोस्त आहिनि, सभिनी असांखे इहो रायो ॾिनो त 22 डिसंबर ते कराचीअ में हर हाल में लॉन्ग मार्च कजे। तमामु घणी दुख जी ॻाल्हि आहे त हिकु पासे रोडनि ते थो अचे ऐं वरी असांजा मरकज़ी जेके नुमाइंदा दोस्त आहिनि उहे अलाए छाजे करे इजलास घुराइण खां न वञनि था। असां महसूस कयोसीं तव्हां ॾिठो हूंदो त बानी असांजो जेको ज़िलो आहे ठठो, उहो PTL जो बानी ज़िलो आहे, उन सां तालुक़ु रखंदड़ उन ठठे ज़िले जे अॻूणे ज़िले अॻुवाण नौजवान उस्ताद मोहम्मद अली शर पियोनी खां फेसबुक ते हलायो त मरकज़ी बॉडी बि कुझु कोन पई करे, ॿिया दोस्त बि कुझु कोन था कनि ऐं मां मायूस थी करे भिट शाह को लॉन्ग मार्च जो ऐलान थो कयां ऐं 29 तारीख़ ते हुन कराचीअ में पाण साण जो ऐलान कयो आहे। अॼु असांजा नौजवान जेके उस्ताद आहिनि उहे भिट शाह खां लॉन्ग मार्च करण लाइ उहे रवाना थी चुका आहिनि। असांजो अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस, अॼोको इजलास नौजवान उस्ताद जे थियल लॉन्ग मार्च जी, मोहम्मद अली शर जे लॉन्ग मार्च जी इख़लाक़ी तौर ते हिमायत जो ऐलान थो करे ऐं उन सां गॾोगॾु मोहम्मद अली शर खे असां गुज़ारिश था कयूं, पुरज़ोर अपील था कयूं त जेको पाण साण वारो जेको ऐलान आहे उहो पाण साण वारो ऐलान वापसि वरितो वञे। उन सां गॾोगॾु मां मरकज़ी बॉडीअ खे उहे असांजा दोस्तनि असांजे लाइ मोहतरम आहिनि, मरकज़ी बॉडीअ जे सभिनी दोस्तनि खे सॼी मरकज़ी काबीना खे अपील थो कयां हिन इजलास में वेठल सभिनी दोस्तनि जे तरफ़ खां त हो जेको असां अॼु ज़िलनि जा जेके 5 ज़िलनि जा सदर वेठा आहियूं हिते, 2 डिवीज़न जा ऐं ॿिया यूनिटनि जा उहिदेदार वेठा आहियूं,
असां तव्हांखे अपील था कयूं त जेको असां 22 डिसंबर ते उस्तादनि जे मसइले जे लाइ कराची लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे, तव्हां फिराक जो मुज़ाहिरो करे उन लॉन्ग मार्च जी तारीख़ जी हिमायत जो ऐलान कयो ऐं 22 डिसंबर ते कराची पहुची हिन PTL जे सॼे कारवान जी अॻुवाणी कयो। असां तव्हांजे कढ तव्हांजा सिपाही थी कमु करण जे लाइ तयारु आहियूं। हुन सां गॾोगॾु सिंध जे नौजवान उस्तादनि खे, सीनियर उस्तादनि खे, केटी खां कश्मीर ताईं, कबू शहीद खां कराची ताईं सभिनी खे पुरज़ोर अपील थो कयां त हू 22 डिसंबर ते कराची प्रेस क्लब पहुची करे बदीअ जो सबूत ॾियनि, छाकाणि त हिन वक़्तु सिंध जो उस्ताद मायूस ऐं परेशान आहे। ही PTLF ऐं सिंध जे उस्तादनि जी बका जी जंग आहे। उन जंग में मूंखे उमेद आहे, यकीन आहे त सिंध जो उस्ताद भरपूर नमूने सां शिरकत करे 22 डिसंबर वारे इजलास खे कामयाब कंदो, धरणे खे कामयाब कंदो। मां वधीक सिंध जे साञावंदनि खे, अदीबनि खे, दानश्वरनि खे, सोशल मीडिया जे दोस्तनि खे ऐं सिविल सोसाइटीअ खे, सियासी समाजी धुरनि खे अपील थो करियां त असां पैगम्बरी पेशे सां तालुक था रखूं। असां हमेशह सिंध जे मसइलनि ते बि पाण पतोड़ियो आहे। समाज में जेके बुरायूं थियनि थियूं, माण्हू सां नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, हमेशह PTLF उन ते बि पंहिंजो आवाज़ बुलंद कयो आहे। असां बि तव्हांखे अपील था कयूं त सिंध जो उस्ताद हिन वक़्तु ॾुखे दौर मां गुज़री रहियो आहे। 22 डिसंबर वारे असांजे धरणे जी समूरियूं जेके धुरियूं आहिनि असांजी हिमायत जो ऐलान कनि। असां इहो बि ऐलान था करियूं, असां तंज़ीमी माण्हू आहियूं। असां नथा चाहियूं त PTL जी तंज़ीम अंदरि के अहिड़ा अणवण फ़ैसिला थियनि। असां कल्ह बि चयोसीं त असांखे इदारनि जे लाइ इज़त आहे, अॼु बि चऊं था त असांखे इदारनि जे लाइ इज़त आहे। 29 तारीख़ ते असांजी मर्कज़ी बॉडीअ जेको इजलास घुरायो आहे वर्किंग कमेटीअ जो, असां पंहिंजी पंचायत जे तरफ़ां, पंहिंजे दोस्तनि जे तरफ़ां 29 तारीख़ जे वर्किंग कमेटी वारे इजलास में बि भरपूर नमूने सां शिरकत जो ऐलान था करियूं। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अवां दोस्तनि जा कुर्ब। हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं अब्दुल जब्बार खोसे साहिब खे तब्दील